अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो ऐं छा थींदो, छा बावल रईस नवाब खान सां छा कंदो ऐं छा मूसा रईस नवाब खान सां छा करण लाइ राज़ी थींदो या न। अॼु दोस्तों अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाईंदासीं। तो दोस्त मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव नवाब खान वॾो शातिर माण्हू आहे त नवाब खान छा जे लाइ राज़ी थींदो पर मूसा खां मराइण जी कोशिशि कंदो आहे। दोस्तों ॿिए तरफ़ वरी तव्हां ॾिसंदो मीर दरिया ख़ान जी औताक ते वञे थो ऐं दरिया ख़ान खे चवे थो त दरिया ख़ान मुंहिंजी शादी जी दावत अथई। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोइ तव्हांखे ख़बर ईंदड़ पहिरों में तव्हां ॾिठो त मूसा चवे थो त हिन जी शादी तॾहिं थींदी जॾहिं हिन जी कुंवार मौजूदु हूंदी वनवाह में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीर जी शादी में हींअर मूसा गंद ज़रूरु कंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी। अगर वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। एक नई अपडेट सां नई तकरार जी पहिरों सां मिलंदासीं। अल्लाह हाफिज़।